أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة وقال النبي صلى الله عليه وسلم بعثت لأتمم مكارم الأخلاق صدق الله وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين। सब साथी बुलंद आवाज से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी हमें जो मिला ज़माने से लाजवाब मिला, नबी हमें जो मिला ज़माने से लाजवाब मिला। सितारे सबको मिले कसम खुदा की हमें महताब मिला। रबीउल अव्वल जो बाबरकत महीनो हली रहियो आहे, इन महीने जी निस्बत हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जे विलादत जे तरफ़ आहे। विलादत ऐं मीलाद मादो साॻियो आहे। मीलाद माना ॼमण, विलादत माना ॼायो। असां चवंदा आहियूं फलाणे घर में ॿार ॼायो आहे, माना विलादत थी आहे। विलादत मीलाद या निस्बत नबी साईं सां आहे। लेकिन हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांखे हुकुम न फरमायो त मुंहिंजो मीलाद मल्हायो। कुरान मजीद में अल्लाह ताला बि जादे फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुजू वमा नहाकुम अन्हु फंतहू। मुंहिंजो रसूल जेका शइ तव्हांखे ॾे तव्हां वठोसि, ऐं जंहिंखां मुंहिंजो हबीब तव्हांखे रोके तव्हां रुकिजी वञो। अम्मा आमना खे अल्लाह से हुकुम करे हा त मुंहिंजे महबूब जो मीलाद मला। अम्मा आमना उन महिल ई रोडनि ते निकिरी अचे हा। अम्मा बीबी सफिया जेका पुफिया आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, उहा उन वक़्तु मौजूद आहे। उहा थी फरमाए त मुंहिंजे साईं जो जॾहिं ॼमण थियो मां घर में मौजूद हुयसि।
हिक आहे अमुर मञण, ॿियो आहे मल्हाइण। मल्हाइण हिकिड़ो अमर सां आहे, जीअं अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे। साईं फरमायो मुंहिंजी सुन्नत खे जंहिं ज़िंदा कयो उनखे 100 शहीद जो सवाब। मुंहिंजे साईं फरमायो तव्हां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे निमाज़ सेखारियो, एसिताईं जो 7 सालनि जा थी वञनि, ऐं 7 सालनि खां पोइ उन्हनि खे मार ॾेई बि निमाज़ सेखारियो। इहो नबी जो हुकुम। वमा आताकुम रसूल फखुज़ू, जेको रसूल ॾे वठो। रसूल मीलाद न ॾिनो असांखे, हुकुम करे हा त ज़रूर मल्हायूं, पर रसूल छा ॾिनो? आमाल ॾिनो। रसूल आमाल ॾिनो, असांखे आमाल करणो। ऐं कुरान मजीद में अल्लाह से फरमाओ मन युति इल्लाह व रसूल, जंहिं शख्स अल्लाह जी इताअत कई, अल्लाह जे रसूल जी इताअत कई। ॿी जाते फरमाई कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। माना इताअत ऐं पैरवी करण में तव्हांजी कामयाबी अथव, पंहिंजी मर्ज़ीअ में न। मीलाद मल्हाइण असांजी मर्ज़ी आहे, नबी जो हुकुम न आहे। अब मीलाद मल्हाइण कंहिंजी मर्ज़ी आहे? असांजी मर्ज़ी। असां पाण था मल्हायूं, न अल्लाह थो चवे न रसूल थो चवे। मीलाद मल्हाइण जो हुकुम क़ुरान में भी कोन्हे, मीलाद मल्हाइण जो हुकुम हदीस में भी न आहे। साईं बाकी छा कयूं? असांखे त माण्हू कटड़ो कटड़ो था चवनि, असांखे त माण्हू नबीअ जो दुश्मन था समझनि। माण्हू असांजो कटड़ो नालो रखी करे असांखे शरीयत खां ॿाहिरि था कढनि। अल्लाह जा रसूल असां छा कयूं? हकीकत में त तव्हांजा आशिक उलमा देवबंद वारा अथव, जिन जो नालो कटड़ू रखी करे उन्हनि खे जाहिल सम्झियो आहे, पर हकीकी आशिक रसूल जेके अथव उहे उलमा देवबंद अथव। अल्लाह जी ज़ात जो कसम, कंबर जा गैरतमंद मुसलमानो, जेकर नबी से जे इश्क ते नजर कंदो त तव्हांखे उलमा देवबंद मुहम्मद जा सच्चा आशिक नजर ईंदा। वॾे में वॾो इश्क तव्हांखे मुहम्मद मुस्तफ़ा जे गुलामनि उलमा देवबंद में नजर ईंदो। उन्हनि जे इश्क जी झलक तव्हांखे मां ॿुधायां। ये इश्क जा जेके दावा करण वारा अथव तंहिंखे वुज़ू करण बि न ईंदो। नबी साईं जे इश्क जी दावा करण वारा निमाज़ जी पाबंदी न कंदा। नबी साईं जे इश्क जी दावा करण वारा मस्जिद जे वेझो ई न ईंदा। नबी साईं जे इश्क जी दावा करण वारा रोडनि ते नज़र ईंदा पर मस्जिद में नज़र न ईंदा। लकड़ियों हणंदे तव्हांखे बाज़ार में नज़र ईंदा पर क़ुरान मजीद खोले तिलावत करण में नज़र न ईंदा। नबी साईं जे इश्क ऐं मुहब्बत में तव्हांखे नज़र ईंदा त सजी सजी रात तहज्जुद पढ़ंदे तव्हांखे उलमा देवबंद जा आलिम मिलंदा, जिनखे मदीने जे साईं जो हिकु दफ़ो न पर 36 दफ़ा भी नबी साईं जी ज़ियारत नसीब थींदनि। एड़ा नबी साईं जा आशिक अथव। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, हज़रत सईद अब्दुल हई घोटा रहमतुल्लाह अलैहि घोटकी वारा जेके उस्तादुल उलमा हुया, ठेड़ीअ जे मदरसे जा उस्ताद हुया, जिनके पंहिंजी ज़िंदगीअ में 36 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत नसीब, 36 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत नसीब। साईं खे अर्ज़ु कयूं मुंहिंजा महबूब ॿुधायो मां कहिड़ी जमात सां वास्तो रखां? नबी साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अब्दुल हई जंहिं जमात जो अॻवान मौलाना फज़लुर रहमान आहे, इहा जमात मां मोहम्मद जी जमात।
ऐं मता को मुझे मता तंज करे त बोली गाली हरू भरू चई वियो या केसट मां वट मौजूद आ साईं अब्दुल घोटा रहमतुल्लाह अलैह जा अल्फाज मौजूद हैं फरमे मुखे नबी साईं फरमायो जंहिं जमात जो कायद मौलाना फजल रहमान या मां मोहम्मद जी जमात अब जंहिंखे 36 दफ़ा ज़ियारत थे इहो कूड़ हणंदो इहो एहतियात न कंदो 36 दफ़ा ज़ियारत हुजण इहो मकाम न आहे हैसियत न आहे एडी वडी हस्ती के नबी से फरमाइन था तो यह जमात पहुंची तो असा तमा खुश नसीब न अल्हम्दुलिल्लाह चो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान असा के उलमा हक नसीब थे उन सा गडो गड हमेशा मां वाइज़ में पंहिंजे उस्ताद जी गाल वराईंदो हां सीरत नबी जे सदके उलमा असा के मिलिया नबी से जे मकाम जे सदके असा के हक़वानी आलिम मिलिया नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार जे सदके असा के सहाबी मिलिया अबू बकर जी सदाकत भी नबी से जे सदके हजरत उमर जी अदालत भी नबी से जे सदके या तो सीरत तय्यबा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन मीलाद हिकड़ो दफो थियो पर उसवा हसन सजी जिंदगी आ उथण में नबी जी सुन्नत खाइण में नबी जी सुन्नत पीअण में नबी जी सुन्नत लटे ऐं लिबास में नबी से जी सुन्नत लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन सजी जिंदगी नबी से जी सुन्नत इन जो नालो अथव सीरत मुस्तफा असा के सीरत मल्हाइणी आ छा बाबा सीरत मल्हाइणी आ नबी से जे किरदार खे ॾिसी करे असा के पंहिंजो सुठो किरदार करणो आ असा के घरवारी सां कीअं हलणो आ नबी से सीरत ॾिसी करे असा के पंहिंजी औलाद सां जिंदगी कीअं गुज़ारणी आ नबी से जे सीरत खे ॾिसी करे असा के पंहिंजे पुट ऐं न्याणीअ जी शादी कीअं कराइणी आ नबी से जे सीरत के ॾिसी करे अल्लाह जो कसम आ जेके असा के हक जी जमात मिली आ उहा भी नबी जे सीरत जे सदके मिली आ मां पंहिंजे उस्ताद हजरत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैह जी गाल बयान में कंदो आहां त अल्लाह असां जे आलिमन खे हक ऐं सच वारी ज़ुबान नसीब कई हुई पंहिंजी जिंदगी उथण ऐं वेहण नबी साईं जे सीरत ऐं सुन्नत वारो हुयनि तॾहिं अल्लाह उन्हनि खे मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत नसीब कई ऐं नबी साईं जो दीदार नसीब थियो मां पंहिंजे उस्ताद हजरत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैह सां सखर मां सफ़र कयुमि 2018 सन में ऐं साईं सां सफ़र झलमक्सी बलोचिस्तान ॾे कयुमि सफ़र कंदे कंदे रस्ते में मां साईं सां हिकिड़ी ॻाल्हि कयमि जेका साईं जे ज़िंदगीअ में मां न पियो ॿुधाए सघां ऐं साईं जन मूंखे मनो फरमायो पुट मूंखे न मुंहिंजी ॻाल्हि अमानत रखजांइ पर वफ़ात खां बाद में कंहिंजी ॻाल्हि करणु भली ॻाल्हि इहो सदके जारिया हूंदो आहे सवाब जे नीयत सां मां ॿुधाईंदो आहियां त अल्लाह उलमा जो पंज आलिमन खे नबी साईं जी सीरत ऐं सुन्नत नसीब कई आहे हज़रत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैह मां साईं जन खे अर्ज़ु कयो मोजा साईं असांजे जमात में घणा मुबल्लिग नजर आया हजरत साईं अब्दुल रज़ाक मेखू रहमतुल्लाह अलैह हजरत साईं अब्दुल कादिर रिंदु रहमतुल्लाह अलैह हजरत साईं गुल हसन कबूल रहमतुल्लाह अलैह असांजे जिंदगीअ में इहे आलिम गुज़री विया जिन सॼी जिंदगी नबी साईं जे शरीयत ऐं नबी जे सुन्नत जी तबलीग कई आहे पर साईं मोजा तव्हां गाॾी बि तव्हांखे पंहिंजी आहे किरायो भी करे तव्हां जमात में वञो था पर तव्हांखे जेको कुछ मिले थो तव्हां को नथा ॻाल्हायो साईं मुठ में बंद करे खीसे में था रखो ॿुधायो भला तव्हांजो मसइलो कीअं आहे आलिम त जमात खे दां करे चवंदा आहिनि त यार तेल महांगो आहे पर साईं तव्हां चुप करे खीसे में वेझो था मसइलो छा आहे चए हाओ पुट
काथे काथे एतिरो किरायो मिलंदो आहे जो मां तेल बि घरां विझंदो आहियां। पंहिंजे गाॾी में खोट हूंदी आहे पर मां छा चवां, मूंखे नबी साईं जी दिलि जा मिलियल आहे, इन जे करे मां कोन चवंदो आहियां मुंहिंजा साईं छा मसइलो थियो। पाण फरमायो मां मदीने शरीफ़ वयुमि, उम्रे ते वयुमि, मां इन जे करे साईं मोहम्मद ईसा जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, छो त इहे नबी साईं जा आशिक़ ऐं परवाना हुया। हज़रत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, पुट मां हरम में सुतो पियो हुयुसि, मूंखे निंड वठी वई, घिल वठी वई। साईं फरमायो मां निंड में ॾिसां थो हरम जे ॿाहिरियों हुदूद खां हिकिड़ो अच्छे पटके सां नौजवान आहे, जंहिंजे जिस्म ते पुराणा चतिन हयल कपिड़ा पातल अथसि। मूंखे ॾिसी करे सॾु कयण लॻो, ओ मोहम्मद ईसा टावरी हेॾे आ हेॾे आ। मां जो वेझो वियो मांसि, मूंसां हथ मिलाए मूंखे चई सुञाणे थो मूंखे या न। मां चयो मुंहिंजा साईं मां त तव्हांजी ज़ियारत पहिरियां न कई आहे, मां कीअं तव्हांखे सुञाणा। हज़रत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, मां तव्हांखे ॾिठो ई नाहे त मां तव्हांजी कीअं ॻाल्हि कयां। चई अल्लाह जा बाना हर वाइज़ में नसीहत में मुंहिंजो नालो खणंदो आहियां, मुंहिंजो नालो मसअब बिन उमैर आहे, मां नबी साईं जो सहाबी आहियां। तूं मुंहिंजी तारीफ़ जमात में कंदो आहियां, अॼु मां तोसां मुलाक़ात करण जे लाइ आयो आहियां। अल्लाहु अकबर, इहो इश्क़ रसूल जी मुहबत वारी कड़ी अथव। हज़रत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, मुंहिंजे हथ खां वरितई, चई नबी साईं तव्हांखे सॾनि था। पाण ॿाहिरि निकितासीं हरम खां, थोरो परे मैदान ते वियासीं, ॾिसां त हिकिड़ी जाइ आहे जेको कमरो ठहियल आहे सो ज़मीन में अंदरि ठहियल आहे। जीअं जो दरवाज़े खां अंदरि वियासीं, ॾिसां त खटा उन ते नबी साईं सुता पिया आहिनि। अल्लाहु अकबर कबीरा। मां तव्हांखे आशिक़ रसूल जमात जे आलमनि जी ॻाल्हि थो ॿुधायां, मतां सम्झो त उलमा देवबंद घटि आहिनि। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, उलमा देवबंद वॾे मक़ाम वारा अथव। इहो मक़ाम उन्हनि खे बि नबी साईं जे सीरत जे सदके मिलियो आहे। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह से अहिड़ो रसूल मोकिलियो जंहिंजे सदके इल्म वारा मिलिया, जंहिंजे सदके बुखारी वारा मिलिया, जंहिंजे सदके तिरमिज़ी अबू दाऊद ऐं नसाई पढ़ाइण वारा मिलिया। नबी साईं जा आशिक़ हदीस पढ़ाइण वारा बि नबी साईं जे सीरत जे सदके मिलिया। हज़रत साईं मोहम्मद ईसा फरमायो, जीअं कमरे में वियासीं ॾिठोसीं त नबी साईं सुता पिया आहिनि। मुंहिंजे साईं जो सिर मुबारक हज़रत अबू बकर जे झोल में आहे। अबू बकर मथे ॾांहुं वेठो आहे, पेरनि ॾांहुं हज़रत हमादुल्ला साईं वेठो आहे। हज़रत हमादुल्ला जे गनहज में मुंहिंजे साईं जा पेर मुबारक आहिनि। साईं जन फरमायो हमादुल्ला जी मुंहिंजा साईं। फरमाई हे मौली साहब मोहम्मद ईसा हिन जो नालो आहे, इहो मां मोहम्मद खे ॾाढो वणंदो। छा फरमायो, इहो मूंखे ॾाढो वणंदो, मूंखे ॾाढो पसंदि आहे। जंहिंखे नबी साईं फरमाइनि मूंखे वणंदो आहे, ॿुधायो हिन जो शान थोरो। पाण साईं फरमायो मोहम्मद ईसा न घबरा पुट, चए साईं कुर्बान वञा महबूब, अॻिते थियुमि मां साईं जे हथ खां वरितुमि, चुमी ॾिनमि। पाण साईं फरमायो मोहम्मद ईसा न घबरा, तू वाइज़ कंदो आहे, नसीहत कंदो आहे, पर लालच न कंदो आहे, इन जे करे मां मोहम्मद खे ॾाढो वणंदो आहियां। हज़रत साईं मोहम्मद ईसा टावरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो, मूंखे मुंहिंजे साईं फरमायो मोहम्मद ईसा अल्लाह एतिरो ॾींदी जो कॾहिं सुवाल कंहिंखां न कंदी। हाणे ॿुधा मां कंहिंखां सुवाल कयां, मां जो न साईं। जॾहिं नबी साईं मूंखे ख़ुदि दिलि जाए ॾिनी त मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां कंहिंसां दाह कयां। पोइ जेको मिलंदो आहे क़बूल कंदो हा। रब अहिड़ो क़बूल कयुसि जो दीदारे मुस्तफ़ा त नसीब थियुसि, पर अल्लाह जे हबीब जी दुआ बि नसीब थी। अहिड़ा उलमा असांखे मिलिया। ऐं मां ॿिए आशिक़ जी ॻाल्हि बि जमात खे ॿुधाईंदो हा। हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी शरीफ वारा अल्लाह से कुरान मजीद में फरमायो, अला इन्ना
खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जे प्यारन जो जिक्र कुरान मजीद में, ये अल्लाह जा दोस्त है न, वली माना दोस्त। अल्लाह जा दोस्त जेके न वली विलायत ते तॾहिं पहुचंदा आहिनि जॾहिं कुरान ऐं हदीस सां ताल्लुक हुजे। वली जेको आहे सो मानी खाई करे विलायत ते न पहुचंदा आहिनि। वली घणो खाइण जे करे न थींदा आहिनि। वली जेको आहे सो मुरीदनि खां ॾन वठण जे करे वली न थींदा आहिनि। वली अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सुन्नत ते अमल कंदा आहिनि, तॾहिं विलायत जे दर्जे ते पहुचंदा आहिनि। त विलायत मिलंदी आहे शरीयत जे ताबेदारी सां, कुरान ऐं हदीस जे मथां अमल करण सां। तव्हां नज़र कयो, जेको अल्लाह जो वली हूंदो उन जी रूहानियत तव्हांखे इंसाननि में त नज़र ईंदी, पर जानवरनि में बि नज़र ईंदी। बुजुर्गनि फरमायो, दरगाह हाले जी शरीर में मुरीद पिया अचनि। दरगाह हाले जी पनवाकिल जे भरिसां दरगाह असांजी वॾी बेर शरीफ दरगाह सां ताल्लुक कादरी सिलसिले जो आहे, लेकिन हज़रत साईं हाले जी वारा अञा अॻे जा आहिनि। हज़रत साईं हमादुल्लाह हाले जी रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह वेठा फ़कीर आया, चइसई चांवर खुटी पिया आहिनि, कणक खुटी पई आहे। साईं हाणे जंड त बीच आहे, अटो त पीसियूं, पर असांखे वरी को जानवर न आहे जो उनखे वरी जेको आहे सो पीसे। इन जे करे चकी त आहे, अन्न त आहे, कणक त आहे। सोना साईं महिरबानी फरमायो, को अहिड़ो जानवर वठी ॾियो जेको हे जंड खे पीए ऐं अटो पीसजी वञे त मुरीद जे खाइण, छो त मुरीद परे परे खां अचनि था पिया। हज़रत साईं हमादुल्लाह फरमायो, ठीकु आहे, उठ वठी अचो। उठ वठी आया। हाणे उहो उठ दरगाह ते अटो पियो पीए, जंड जे चौधारी फिरे पियो। हलंदे हलंदे अहिड़ो माहौल अची वियो जो फरमाइनि था दरगाह तां चांवर अटो गियो खपी वियो, सामान घटिजी वियो। उन वक़्त में हज़रत साईं हमादुल्लाह खे अर्ज़ु कयूं, साईं हाणे छा कयूं? अन्न कोन्हे, कणक न आहे, सारियूं न आहिनि। फरमायो, पुट उठ खे खपायोसि। उठ खपायो, पोइ अन्न वठो त जीअं मुरीद अचनि त उन्हनि खे नंगर त बंदि न थिए न। नंगर अल्लाह जे नाले ते हलंदो रहे, इहो बंदि करणो न आहे। हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, वठी अचो कंहिंखे त खपायूंसि। आयो हिकिड़ो अमरा बिरोई हुयो, चइसई मां वठंदुसि। ठीकु आहे, वठ बाबा, घणा पैसा ॾींदे? चइसई तव्हां क़ीमत कयो। हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह 16,000 रुपया क़ीमत कई। 1992 जी ॻाल्हि आहे, हा 1980-82 जी ॻाल्हि आहे। हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, पुट उठ खे खपायोसि। ठीकु आहे बाबा, 16,000 बिरोई खे चओ काहे वञे। आयो बिरोई साहब, हाणे उठ खे खोलियई, चए त मां काहे थो वञा। जीअं जो उठ खे चई हल, उठ हले धक्का आख़िर मारी रड़ियूं पियो करे। उठ साईं मस्जिद में ॿुधनि पिया, बाबा छा आहे? चइसई बिरोई साहब उठ खे मारे थो, उठ नथो वञेसि, उन त ख़रीद कयो आहे, पर उठ वञेसि कोन थो। दरगाह जे हुदूद खां ॿाहिरि नथो निकिरे। हज़रत साईं फरमायो, पुट छॾियोसि, मां उठ सां पाण ॻाल्हायां थो। अॻियां बीही रहिया। हज़रत साईं उठ जे मथे ते हथ रखी करे फरमायो, असां तोखे खपायो आहे, हाणे वञ। बुज़ुर्गनि लिखियो आहे, उन वक़्त में उठ जे अखियुनि मां पाणी वही आयो। रोई करे साईं हमादुल्लाह खां मोकिलाई। अल्लाह जो कसम आहे, इन्हनि खे चइबो आहे आशिक़े रसूल, जंहिंजी जुदाई जानवरनि खां बि बर्दाश्त न थी थिए। इन खे चइबो आहे रूहानियत। जंहिंखे इश्क़े रसूल हूंदो, उन सां जानवर बि मोहबत कंदा। हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह उनखे चयो, पुट हाणे काहे वञो? उठ काहे वियो? वरी महीने बिल खां बाद में आयो। मुंहिंजा साईं महिरबानी फरमायो, असांजी दावत क़बूल कयो। चए हाओ बाबा, दावत क़बूल आहे। छा काहे आयो आहे? चइसई डांद गाॾी काहे आयो आहे? तव्हां हलो मुंहिंजी दावत कयो। साईं जन फरमायो, हल पुट मां तोसां हलां। अल्लाह इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून।
मखून अल्लाह जे वलियन जी गाल तो गया वा उलमा देवबंद के एड़ा मोती रब ॾिना थव एड़ो कई जमात में तवा के मोती ना मिलंदो हज़रत सैयद अहमदुल्लाह फरमायो असा डांद गाड़ी ते चढ़ी करे जने ठुल जे इलाके में वयासी डिठोसी त गलो उठन जो आजे के चरन था जमीन में हिया जो उन नागरी उठ जी नजर हज़रत सैयद ते पई उता भगवा ब्या उठ उते बीठा नंगर वारो उठ साईं के सुञाणे उता भगवा अची करे डांदन जे अग्यां बीही रहियो साईं जन फरमायो पुट छा मसइलो आ जैसे उठ शितो थी पयो आ असा के भव आ त मता नुकसान न करे हज़रत सैयद अहमदुल्लाह फरमायो पुट शितो न थियो आ इयो उठ मां अहमदुल्लाह के सुञातो आ जो मुझे नंगर जी मानी न कईया ऐ अटो पीसियो आ जेकी दरगाह ते जिक्र हलंदो उन जो असर उठ ते थियो हुयो उन दरगाह जे करे मुखे सुञातो थई हज़रत सैयद अहमदुल्लाह बीही रहा पाण हीअं उठ ॾे ॾिसण लॻा उठ भॼंदे अची साईं जे अॻियां पंहिंजो मथो रखियईं अखियुनि मां पाणी हारे रोअण शुरू कई साईं जन फरमायो असां दावत ते आया आहियूं हलियो वञी उठल सां चर ऐं असां वापसि वेंदासीं तोखे असां विकिणी छॾियो आहे उहो उठ रोई करे वापसि हलियो वियो अल्लाह अकबर कबीरा इहो त वलियनि जो शान वली उनखे चइबो आहे जंहिंजी रूहानियत जानवरनि ते बि असर करे नुबूवत जो असर बि रूहानियत वारो आहे त पोइ वरी जेको आहे सो उन जे वारसनि जो असर बि रूहानियत वारो आहे 40 हिसो नबियनि जो रूहानियत में तव्हांखे वलियनि में नज़र ईंदो हुते जेको आहे सो करामत आहे त हुते वरी जेको आहे सो नबियनि जी जेको आहे सो अल्लाह नबियनि खे मोजज़ा अता फरमाईंदो आहे त वरी वलियनि खे रब करामतूं नसीब करामत भी मोजज़े जो हिस्सो आहे लेकिन ख़ास नबूवत है हे ख़ास विलायत है हिय विलायत नबी सां ताल्लुक नथी रखे ऐं हुआ वरी मोजज़ो वरी वलियन सां ताल्लुक नथो रखे मोजज़ो वरी नबियन सां ताल्लुक थो रखे तंहिंजे करे बाबा असांजा हमरा अहिड़ा भुलियल जायल माण्हू अणपढ़ियल माण्हू छा चवंदा अथव चए साईं वॾो हादसो थियो पर साईं मोजज़ाणे तौर बची ये आए ना अखबार में लिखंदा फलाणो मोजज़ाणे तौर बची वियो अब छाजो मोजज़ो अंबियान जो हूंदो आहे ऐं करामत वलियन जी हूंदी आहे हाणे वलीअ खे जेकॾहिं अल्लाह ताला हिफ़ाज़त थो करे इहा उनजी करामत ऐं हे नबी साईं जो मोजज़ो आहे 83 पारा क़ुरान मजीद नबी साईं जो मोजज़ो आहे क़यामत ताईं हिन क़ुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह खयो आहे ऐं नबी साईं जे मोजज़े जे सदके हिन उम्मत खे रब क़ुरान मजीद जो नूर नसीब पोइ छा इरादो आहे पंहिंजे बच्चनि खे पढ़ाईंदव इंशाअल्लाह कि न तव्हांजो इरादो आहे त असांजा पुट ऑफिसर थियनि अब भला ऑफिसर कयो पर सीने में क़ुरान ज़रूर ॾियो इहो मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ आहे हे रबीउल अव्वल जो बाबरकत महीनो आहे हिन बाबरकत महीने में इहो इरादो कयो त इंशाअल्लाह पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदासीं इंशाअल्लाह पंहिंजी औलाद खे नबी जी हदीस पढ़ाईंदासीं अदा नबी जो अखलाक आला नबी जो इल्म आला नबी जो हुस्न आला नबी जो किरदार आला त नबी जा शागिर्द भी जवाला नबी से फरमायो बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक सैयद फरमायो अखलाक जा जेके भी दर्जा आहिनि न इन्हनि सभिनी दर्जनि खे पूरो करण मां मोहम्मद आयो बुइस्तु मां मोकिलियो वियो हां मुअल्लिम उस्ताद करे नबी से उस्ताद आहिनि पूरो जहान मोहम्मद जो शागिर्द नमाज पढ़ूं नबी जे सुन्नत ॼण नबी जी शागिर्दी असां दुरूद पढ़ूं मोहम्मद मुस्तफा ते सहाबा जे दसल रस्ते ते इंशाअल्लाह ॼण असां नबी जा शागिर्द आहियूं छो त कायनात जो उस्ताद मिठो मोहम्मद नबी से उस्ताद आ सॼो जहान शागिर्द आ क़यामत ताईं हिननि शागिर्दनि खे जेको दीन जो इल्म मिलियो आहे इहो इन्हनि खे नबी से जे सदके तॾहिं फरमी लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला
अल्लाह से तव्हां के इज्जत वारो रसूल मोकिलियो आ। वरी बी जाते फरमाई अल्लाह जो हबीब उहो नबी तव्हां के मिलियो आ। वमा अरसलनाक इल्ला काफतल लिन्नास बशीरन व नज़ीरा। अल्लाह से फरमाओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। असां जो नबी रहमत बणजी आयो। नबी से जी रहमत अम्मा हलीमा जे उठड़ीअ ते पई त उठड़ी ताकत वारी बणजी वई। नबी से जी रहमत गोह जे मथा आई त गोह कलमा शद पढ़ण लगी। नबी से जी रहमत हरणीअ जे मथा आई त हरणी भी नबी से सां ॻाल्हाइण लगी। अल्लाह मुझे महबूब जी रहमत बयान कया। सॼो क़ुरान नबी जी रहमत सां भरियल आ। असांजी जहालत ख़त्म थी नबी साईं जे रहमत जे सदके। असां तव्हांखे सुहिणो चेहरो ऐं सुहिणो हुस्न मिलियो नबी साईं जे सदके। लक़द मन्नल्लाहु अल्लाह से फरमाओ वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम। सोने में सोना बणिया से नबी साईं जे सदके। हुस्न जमाल मिलियो नबी साईं जे सदके। यूसुफ अलैहिस्सलाम के हुस्न मिलियो पर जहान जो अधु हुस्न यूसुफ के मिलियो। असांजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के हुस्न मिलियो त कायनात खां मथे मोहम्मद मुस्तफ़ा के हुस्न मिलियो। नबी साईं जे हुस्न जो मुकाबलो कहीं भी न कयो। तंहिंजे करे फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। सोने में सोनो नमूनो जेको आ वो मोहम्मद करीम जी जिंदगी आ। माना नबी जी जिंदगी में असां के नमूनो मिलियो आ। इंशाअल्लाह असां पंहिंजे नबी जे रस्ते ते हली सॼी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ते गुज़ारींदासीं जी क़यामत जे ॾींहुं असां जो मोहम्मद असां खां ख़ुशि थी वेंदी। अवा माण्हुनि माना कई कहिड़ी शाहिदऊं साईं अब्दुर्रहमान शाहिदऊं व मुबश्शिरऊं व नज़ीरा। हिकिड़ो मौली साहब पियो मूंखे चए मौली साहब शाहिदन जी माना हर जाए हाज़ुर नाज़ुर। शाहिदन जी माना हर जाए हाज़ुर नाज़ुर। मुझे इहा माना कंहिं पढ़ाई तोखे उन उस्ताद जो नालो वठ वरी उन जे उस्ताद जो नालो वठ वरी उन जे उस्ताद जो नालो वठ। आखिर उन उस्ताद जी आखिरी निस्बत मोहम्मद रसूलुल्लाह हूंदी। उलमा देवबंद जो शागिर्द हूंदो त पोइ आखिरी उस्ताद उन जो मोहम्मद रसूलुल्लाह हूंदो। असांखे इहा सनद अल्हम्दुलिल्लाह मिली आहे। हज़रत साईं बेरवाला उन्हनि जा उस्ताद हज़रत साईं कासमी हज़रत कासमी जा उस्ताद हज़रत जेको आहे सो कासिम नानोतवी हुसैन अहमद मदनी। ये हलंदे 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 इहा निस्बत वञी हज़रत अली साईं सां मिलंदी। शुजरे जे मुताबिक़ हज़रत अली मोहम्मद रसूलुल्लाह जो शागिर्द हे सॼे जहान जा उस्ताद कड़ी ब कड़ी हज़रत अली जा शागिर्द के हज़रत अबू बकर जा शागिर्द के फारूक आज़म जा शागिर्द। माना निस्बत नबी साईं सां वञी मिले थी पई। पोइ मां उनखे चयो त शाहिदन जी माना हाज़ुर नाज़ुर तूं किथां चई आहे कई तोखे माना ॿुधाई आहे। चए मौली साहब शाहिदन जी माना इन जे करे हाज़ुर नाज़ुर आ छो त शाहिदी नबी ॾींदो। मां चयोमांसि बाबा जेकॾहिं नबी शाहिदी ॾिए थो इन मां हाज़ुर नाज़ुर जी माना त निकिरे ई नथी। जे हाज़ुर नाज़ुर हुजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पोइ असां सभु गुस्ताखे रसूल आहियूं। छो त जाते नबी हूंदो आहे उते ॻाल्हाइण जी इजाज़त कंहिंखे बि न हूंदी आहे। असां हिक ॿिए खे गारियूं था ॾियूं नबी बीठो ॾिसे। असां कपिड़ा लाए पंहिंजे घर वारी सां मुलाक़ात कयूं नबी ॾिसे। नबी जूं अखियूं हयादार अखियूं मोहम्मद हर जाइ ते नाहे। चओ नबी मोहम्मद रोज़े में आरामी आहे। अब अक़ीदो आहे न तव्हां असांजो नबी काथे आहे रोज़े अतहर में आहे। ऐं वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां जेको मोहम्मद रोज़े अतहर में आहे त काइनात में रोज़े अतहर जो शान सभिनी जायुनि खां मथे। पर जे नबी साईं कंबर में हुजे हा त पोइ रोज़े मां निकिरी अचनि हा न माना रोज़ो खाली थी वञे हा न। रोज़ो खाली थियणो ई न आहे। क़यामत ताईं रोज़े अतहर जो शान नबी साईं जे जिस्म अतहर जे करे आहे जो उते मोहम्मद करीम साईं जी ज़ात मौजूद। इहो असांखे उस्तादनि पढ़ायो आहे।
तंहिंजे करे साईं फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। साईं जन जन्नत जो टुकड़ो भी रोज़े अतर के इन जे करे सॼो आज होते मुंहिंजो महबूब मोहम्मद मौजूद आहे। पर जे करे असां चवंदासीं त रोज़े अतर जो शान घटि आहे त पोइ कंबर में जे करे मस्जिद में नबी साईं हुजनि त पोइ हे बि रोज़ो अतर आहे। पोइ जाते नबी उते रोज़ो, जाते नबी उते रोज़ो। पर मोहम्मद हिकड़ी जाइ ते आहे, रब उन जाइ जो मक़ाम काइनात खां वधाए छॾियो। इन जे करे चई त मोहम्मद नबीयनि में आला है त रोज़ो भी मोहम्मद जो काइनात में सभिनी खां आला है। जी नबी बेमिसाल आहे, चओ नबी जो रोज़ो भी बेमिसाल आहे। असां कंहिं वलीअ जे कब्र खे रोज़ो न चवंदासीं छो त नबी बेमिसाल आहे त रोज़ो भी बेमिसाल आहे। असांजो नबी बेमिसाल आहे, मोहम्मद जो रोज़ो अतहर भी बेमिसाल। मां उनखे चयो बाबा शाहिदन जी माना आहे किरदार जी शाहिदी। छो त अल्लाह कुरान में फरमायो न लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। ओ कायनात वारो मोहम्मद मुस्तफा जे जिंदगी नमूने में तहां जे लाइ जिंदगी आ, तहां जे लाइ फायदो आ, तहां जे लाइ उसवा हसन आहे। हाणे तहां खबरदार थियो जो छो जॾहिं उहो रस्तो वठंदो त नबी ॾिसी नक्शो तहां खे सुञाणे शाहिदी ॾींदो। अब किरदार में नबी तहां के ॾिसंदो क़यामत जे ॾियारे जॾहिं तहांजो सॼो नक्शो उसवा हसन हूंदो त पोइ शाहिदन मोहम्मद मुस्तफा तहां जी सिफारिश फरमाईंदो। पर जे असांजे किरदार में कमी हूंदी न पोइ नबी शाहिदी न ॾींदो। इन शाहिदी मां मुराद इहो आहे, सिराजम मुनीरा मां मुराद मोहम्मद मुस्तफा सिज जे रोशनीअ खां बि मोहम्मद मुस्तफा जो नूर चओ वधीक आहे। ऐं मुनीरा चंड जी रोशनी खां नबी साईं जे नबूवत वारी रोशनी मथे आहे। इन जे करे सिराज भी चई मुनीर भी चई। असांजो नबी चओ सिज ऐं चंड जे रोशनी खां मथे आहे। नबी साईं जे रोशनी क़यामत ताईं रोशन आहे। इहो सिज लहंदो ई न, जेको ॿरियो आहे क़यामत ताईं ॿरंदो रहंदो। या नबी साईं जे नबूवत वारी रोशनी आहे। त दुआ घुरो अल्लाह तबारक व तआला तहां असांखे मोहम्मद मुस्तफा जी सीरत नसीब फरमाए। अब सीरत माना जिंदगी, विलादत सिर्फ रबीउल अव्वल सां ताल्लुक थी रखे ऐं सीरत नबी साईं जी पूरी जिंदगी सां ताल्लुक थी रखे। असां भी नबी जी जिंदगी खे ॾिसी पंहिंजी जिंदगी मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत ते गुज़ारींदासीं। इंशाअल्लाह इहा जिंदगी सीरत तय्यबा सां ताल्लुक रखंदी क़यामत जॾहिं मोहम्मद जी शफाअत नसीब थी। तंहिंजे करे असांखे उम्मीद भी आहे बाबा असां गुनाहगारूं, ऐबदारूं, खताकारूं, सायाकारूं, लेकिन चओ नबीअ जे शफाअत में उम्मीदवार आहियूं। नबी साईं जे शफाअत खां सवा असांखे पंहिंजे अमलनि ते कोई चाड़ो न आहे, काई नज़र न आहे। दुआ घुरो अल्लाह असांखे मोहम्मद मुस्तफा जी शफाअत नसीब फरमाए। क़यामत जॾहिं उथारे त नबी साईं जी मोहब्बत में उथारे, नबी साईं जी शफाअत नसीब फरमाए। अल्लाह साईं असांजे दोस्तनि भाऊ अबू बकर भाऊ अली वारनि जी महिनत खे क़बूल फरमाए। रबीउल अव्वल महीने जी बाबरकत जेको प्रोग्राम रखनि था अल्लाह तबारक व तआला उन प्रोग्राम खे आख़िरत जे नजात जो ज़रियो बनाए। जेको मूं चयो अल्लाह ताला कबूल फरमाए। वमा तौफीक इल्ला बिल्लाह। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। अल्लाहुम्मा अश्फिना मरीज़ना शिफ़ाअन कामिला शिफ़ाअन आजिला शिफ़ाअन मुस्तमिर्रा या रब्बल आलमीन। या अल्लाह सभिनी जो वेहण कबूल फरमा। असांजो ॿुधण ॿुधण पंहिंजी बारगाह में कबूल फरमा। या अल्लाह जेके बीमार बेहाल बिस्तरनि ते उन्हनि सभिनी खे शफ़ा कामिला नसीब फरमा।
या अल्लाह असां सभिनी खे रोज़े रसूल जी ज़ियारत नसीब फरमा, असां सभिनी खे बैतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी जे दिलनि खे पंहिंजे तरफ़ मुतवज्जे फरमा, असां सभिनी खे पंहिंजो कुर्ब नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी खे 5 वक्त नमाज जी पाबंदी नसीब फरमा, दुनिया में रहाए त ईमान इखलास वारी ज़िंदगी नसीब फरमा। या अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी पाबंदी नसीब फरमा। या अल्लाह असां सभिनी खे वालिदैन जी खिदमत नसीब फरमा। या अल्लाह जेके औलाद ना फरमाना उन्हनि खे फरमा बरदार बना। या अल्लाह असां सभिनी खे घरनि में क़ुरान मजीद जी रोज़ानो तिलावत नसीब फरमा। या अल्लाह असांजे घरनि खे निमाज़ सां आबाद फरमा, क़ुरान मजीद जे तिलावत सां आबाद फरमा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी पाबंदी नसीब फरमा। दुरूद शरीफ पढ़ो त दुआ कबूल थे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ला इलाहा